शहादतूं थियूं आहिनि, गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, गुमशुदगियूं थियूं आहिनि, कूड़ा केस थिया आहिनि, दहशतगर्दीअ जा लातादाद केस थिया आहिनि। ऐं इहो सॼो 2 महीना पहिरीं पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजनि आकानि जे आशीर्वाद सां सिंध जी ताक़तवर पुरअमन सियासी जिदोजहद खे पाणी ऐं ज़मीनुनि जे बचाव वारी जिदोजहद खे मुल्क दुश्मन, वफ़ाक़ दुश्मन ऐं दहशतगर्द करे उनजो फ़ैसिलो कयो। ऐं उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन ॻड़ी ख़ुदाबख्श खां वठी मीरपुर ऐं सखर ताईं इहो बदशत ॻाल्हाईंदो रहियो ऐं उन जी बुनियाद ते इहा पॉलिसी आई ऐं उहा सिंध गवर्नमेंट उन ते अमल कयो। अहिड़े क़िस्म जो आउं अॻे बि ॿुधायां पियो त थी चुको आहे। बहरिया में जॾहिं आसिफ़ ज़रदारी एंड कंपनी ज़मीनूं लखा एकड़ खपायूं त साईं जलाल महमूद शाह ऐं ॿियनि क़ौमी अॻुवाणनि उन जे ख़िलाफ़ु पुरअमन एहतिजाज कयो। तॾहिं बि पीपल्स पार्टी वारनि पंहिंजनि एजेंटनि जे मार्फत उते गेट खे बाहियूं ॾियारे ऐं 32 दहशतगर्दी जा केस कया। सो इहा पुराणी ॻाल्हि न आहे, इहा पुराणो हिननि जी आदत आहे। ऐं हीउ जेको आवाज़ु आहे पुरअमन जिदोजहद जो या एहतिजाज जेको पंहिंजे पाणी जे एहतिजाज जो, उन ते ही रियासती दहशतगर्दीअ जो ही मिसाल आहे जेको मोहरिम थियो। हाणे वरी मजमूई तौर ते इन खे बदतर मिसाल ठाहे ऐं सिंध में ख़ौफ़ पैदा करण था चाहिनि, पर इंशाअल्लाह ईअं न थींदो। असां कोशिशि करियूं पिया, असां माइटनि सां बि मिलिया आहियूं। हिननि वटि ख़ौफ़ जी अलामत विधी आहे त लातादाद दहशतगर्द कोर्ट में केस ऐं नवां ॿिया जेके हितां जा मक़ामी आहिनि उन्हनि खे बि उन्हनि खे फासाइण जी कोशिशि पिया कनि। जेको हिननि ॻोठनि मां निकिरे थो, उन्हनि जा दुकान ॾाया आहिनि, उन्हनि जा घर पिया ॾाहिनि। ऐं इहो कंहिंसां थींदो आहे? वतन दोस्त माण्हुनि सां थींदो आहे या कंहिं धाड़ेलनि सां थींदो आहे? ए पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा चोर ऐं धारियां दलाल जिन सिंध विकिणी ॾिनी आहे ऐं उन जे एवज़ हिननि खे इहा हुकूमत मिली आहे, मिलंदी अचे थी चोथों दफ़ो। ऐं उन्हनि खे इहो करप्शन जो बि लाइसेंस मिलियल आहे ऐं क़ौमी तहरीक खे कुचलण जो बि लाइसेंस मिलियल आहे। सो इन जे एवज़ ही थिए पियो। असीं इंशाअल्लाह हिननि ते जेका ख़ौफ़ जी अलामत आहे उनखे पुरअमन सियासी जिदोजहद जे ज़रिए ख़तमु करण जी कोशिशि कंदासूं। असांजी सिंध यूनाइटेड पार्टी 2 हफ़्ता पहिरीं अॻे हिते मोरे में एहतिजाज करे वई आहे, उन ते बि 144 लॻायूं। सो उन करे अहिड़े क़िस्म जूं जेके हरकतूं था कनि, असां सम्झूं पिया त जेकर पुरअमन सियासत न करणु ॾींदा त पोइ कहिड़ो रस्तो आहे। उन करे पुरअमन सियासी जिदोजहद जारी रहंदी। इन जे लाइ मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि सां हिते आयूं बि आहिनि, उन्हनि सां बि सलाह मसलत करे ऐं अवामी आवाज़ बि उथारींदासूं। ऐं यकीनन 6वीं आइनी तरमीम जेका आसिफ़ ज़रदारी जे पुटु बिलावल ज़रदारीअ कोर्टुनि खे तबाह करे छॾियो। 6वीं आइनी तरमीम जे ज़रिए जुडिशल मार्शल हणाए छॾी आहे। उनजे कोर्टूं ग़ैर फ़ाल ऐं इंसाफ़ जे बजाए कैंगरू कोर्ट्स थी वियूं आहिनि ऐं उन्हनि जे फ़ैसिला हुकूमती पसंदुनि ते था थियनि। उन करे इहा ॾुखियाई ज़रूरु आहे, पर आउं सम्झां पियो त सिंध जे माण्हू जीअं पाणीअ जे मामले ते पहिरियों उभार ॾिनो, इंशाअल्लाह उहो जज़्बो पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। ख़ौफ़ खे टोड़णो आहे, इंशाअल्लाह ख़ौफ़ टुटी वेंदो। ऐं असीं हिते ॻोठाणनि खे बि था चऊं, दोस्तनि खे, त हिननि जे ख़ौफ़ में न अचो। ॿियो हिननि दलालनि जा हिते एजेंट फिरंदा हूंदा, उहे तव्हांखे अञा वधीक ख़ौफ़ ॾियारींदा, उन में न अचो। कुझु महीननि में ॾिसिजो त ही भले इहा हुकूमती ताक़त हुजनि, पर शिकस्त हिननि जो मुक़दर आहे। छो? सिंध जा लखे माण्हू हिननि खे पंहिंजो क़ौमी शहीद करार ॾेई चुका। जीअं पंहिंजे धरतीअ खे जे नदीअ खे पंहिंजो करार ॾिनो अथनि, तीअं पंहिंजो शहीद बि करार ॾिनो अथनि। उन करे
असां ज़ाहिद हुजे या इरफान हुजे उनखे जॾहिं क़ौमी शहीद आहिनि त असीं उन्हनि जे वारिसनि खे बि चवंदासूं त तव्हां उन्हनि जे शहीदनि जा वारिस आहियो, उन करे बुर्दबार थियो, हिमत करियो ऐं रियासती ख़ौफ़ ऐं हुकुमराननि जे दॿाउ में न अचो, इते सरेंडर न करियो। इंशाअल्लाह सिंध जो माण्हू तव्हां सां गॾु बि ऐं फातह तव्हां थींदव। इंशाअल्लाह सिंध पार्टी पंहिंजे वसार भरपूर कोशिशि कंदी। सर जे वसम जेका हूंदी पुरम जिदोजहद करणु, सिंध पार्टी उन में पहिरीं पेशरफ़्त कई ऐं उन जे एवज़ केस बि थिया, पर उनखे ख़ौफ़ न आई। इहो मामिलो हैदराबाद कराची ताईं खणी वई आहे एहतजाजनि जे ज़रिए ऐं असांजे जेके लॉयर्स फोरम जा जेके दोस्त आहिनि उन सां सलाह मसलियत करियूं था। इंशाअल्लाह कानूनी ऐं पुरम जिदोजहद जो रस्तो जेको असांजे वस मां उन जी भरपूर कोशिशि कंदासूं वसार ऐं उमेदु अथऊं त जेकॾहिं मक़ामी ॻोठाणनि हिमत कई त इंशाअल्लाह हीउ तव्हांखे जेको महीने खां दॿाव जो वेठा आहिनि इनखे बि टोड़े वठंदासूं। पंहिंजो कमु आहे कोशिशि करणु ऐं यकीनन अल्लाह साईं मदद कंदो, छो त हीअ शहीद आहिनि हिकु, ॿियो हू ज़ालिम आहिनि, टियों वतन फ़रोश आहिनि। वतन फ़रोश सिंध जे वतन दोस्त माण्हुनि खे ख़ौफ़ में विझी ऐं सिंध विकिणण था चाहिनि। हाणे इहो चैलेंज आहे, इंशाअल्लाह इहो चैलेंज असां क़बूल कयो आहे त सिंध खे जो दिफ़ा कंदासूं ऐं अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया हू कनि था इन ख़ौफ़ खे पुरम जिदो जे ज़रिए टोड़ींदासीं। जॾहिं उन तहरीक खे ऐं मुखालिफ़नि खे चिबाटणो आहे त मुर्तज़ा ख़ान ऐं हिननि खे त मुंहिंजे ख़्याल में खामखा जो अड़ायो अथनि ऐं पर असां क़ौमी तहरीक जे पाणीअ लाइ एहतजाज, ज़मीन लाइ एहतजाज कंदा बि रहूं था ऐं त आख़िरी ॾींहंनि में बि वधी न उन्हनि ज़मीनुनि तां एहतजाज कंदो पोइ हज ते वियोसि। उन करे असां पंहिंजी जिदोजहद मुसलसल रखंदासूं। हू त कोशिशि कनि पिया ख़ौफ़ पैदा करण जी ऐं उहो इन्हनि वटि इहो ई आहे केसनि वारो। हाणे केसनि वारे लाइ थोरो सबुरु कंदा त इंशाअल्लाह टुटी वेंदो। ॾिसो ऐं उहो वकील सां सलाह करे पोइ को जवाबु ॾेई सघां थो ऐं उन मां छो त ग़लति जेको ऑर्डर पास कयो हुजे, जज कयो हुजे या ग़लति रिपोर्ट पुलिस करे, उन में का न का चोर पंहिंजी निशानी छॾींदो ऐं पाण खे इंसाफ़ जो रस्तो मिलंदो। त सिंध असेंबलीअ जा मेंबर, क़ौमी असेंबली जा मेंबर उहे तव्हांजा मारा आहिनि। पहिरीं त ॾिसबो न त तव्हांजो मारो केरु आहे। तव्हांजो मारो सूबाई असेंबलीअ जो, क़ौमी असेंबलीअ जो, सिंध जो मेंबर, उहो मारो आहे तव्हांजो। उहो तव्हां ते ज़ुल्म थिए पियो ऐं हू बीठो सहे ॾिसे। न सिर्फ़ु एतिरो पर कातिलनि जे तरफ़ां असेंबलियूं करारदातूं थी पास कनि सिंध असेंबलीअ मां। उन करे इहा आहे सिंध वतन सां या पंहिंजी बदनसीबी सम्झो जो सिंध ते ही धारीन दलाल पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकुमरानी। इन खां वधीक को ॿियो मामिलो न आहे। माण्हू इन्हनि मां जान छॾाईंदो त सिंध बचंदी ऐं ही दलालनि जी जेका दॿाउ जे ज़रिए सियासत था कनि या हिननि 50-55 सालनि खां कंदा आहिनि, नई न आहे पीपलनि जी। उन करे इनखे साईं GM सिद्दीक़ी गिरफ़्तारी खां वठी अॼु जे शहादतुनि ताईं ऐं गिरफ़्तारियुनि ताईं इहो सॼो सरगो सिलसिलो आहे। इनखे अॻे बि टोड़ियो आहे ऐं क़ौमी कारकुन इंशाअल्लाह पंहिंजी जिदोजहद सां टोड़ींदा।